फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर तरफ़ां ईद उल अज़हा जे मौक़े ते बलूचिस्तान जे ज़िले सोब जो दौरो। फील्ड मार्शल अॻियनि मोर्चनि जो दौरो करे जवाननि सां ईद मल्हाई। पाकिस्तान जे अमन, इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीदनि लाइ बि दुआ। फील्ड मार्शल तरफ़ां जवाननि जे मज़बूत हौसले, अज़म ऐं ऑपरेशनल तयारियुनि जी वाखाण। मुल्क जे तहफ़ुज़ लाइ नौजवाननि जी बेमिसाल बहादुरी ऐं क़ुर्बानियुनि खे ख़राज पेश। फील्ड मार्शल आसिम मुनीर कोयटा में दहशतगर्दी हमले जो ज़िक्र कंदे चयो आहे त भारतीय सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी बर्दाश्त न कई वेंदी। दुश्मननि जे नापाक इरादनि खे हर क़ीमत ते नाकाम बणायो वेंदो। गैर इंसानी क़दम पाक फ़ौज या क़ौम जा हौसला कमज़ोर नथा करे सघनि। फ़ौज ऐं क़ौम जो अज़म हौसलो अञा बि मज़बूत आहे। दहशतगर्दी जे सहूलतकारनि ख़िलाफ़ क़ुवत सां ऑपरेशन जारी रखिया वेंदा। कोयटा पहुचण ते कोर कमांडर तरफ़ां फील्ड मार्शल जी आजिया। फील्ड मार्शल शहीदनि जी यादगार ते गुल रखे ख़राज पेश कयो। सिंध समेत सॼी मुल्क में ईद उल अज़हा मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। सुन्नत इब्राहिमी ते अमल कंदे जानवरनि जी क़ुर्बानी। नंढनि ऐं वॾनि शहरनि में हज़ारे नंढा ऐं वॾा ईद नमाज़ जा इज्तिमा। मुस्लमाननि ऐं मुल्क जे सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी नवाबशाह में ज़रदारी हाउस में ईद उल अज़हा जी नमाज अदा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाहौर में ईद नमाज पढ़ी। हमज़ा शरीफ गॾु नमाज अदा कई। नून लीग सदर नवाज शरीफ ऐं ॿियनि शहर घर भातियुनि जा जाती उमरा में ईद नमाज अदा कई। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर कोयटा, KP जे वॾे वज़ीर पिशावर, गवर्नर फैसल करीम कुंडी फार्म में ईद नमाज अदा कई। डिप्टी स्पीकर क़ौमी असेंबली सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, ज़ियाउल हसन लंजार, आशिक हुसैन ज़रदारी पिणु ज़रदारी हाउस में ईद जी नमाज अदा कई। क़ौमी अॻवाननि तरफ़ां मुल्की सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां क़ौम ऐं मुसलमाननि खे ईद उल अज़हा जूं मुबारकबाद। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ईद उल अज़हा ख़ुदा जी अतात, सबर, वफ़ादारी, ख़ुलूस ऐं क़ुर्बानी जो सबक़ सेखारे थी। नफ़रत ऐं विरहाङे बदिरां मोहबत, रवादारी ऐं ॻाल्हि ॿोल खे हथी वठाइणु घुरिजे। मायूसी जी ऊंदहि खे ख़िदमत, आलम ऐं मेहनत, इतिहाद जी रोशनी सां शिकस्त ॾेई सघिजे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त क़ुर्बानी जो जज़्बो इंसानियत, क़ुर्बानी ऐं ज़िम्मेवारी जो अहसासु पैदा करे थो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जानियूं क़ुर्बान कंदड़ शहीद क़ौमी फ़ख़्र आहिनि। ईद ते ग़रीब, मुस्तहिक़ ऐं ज़रूरतमंद माण्हुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। वज़ीर आज़म तरफ़ां फ़लस्तीनी ऐं कश्मीरी अवाम सां मुकमल यकजहती जो इज़हार। फील्ड मार्शल आसिम मुनीर, एयर चीफ ऐं नेवल चीफ तरफ़ां क़ौम खे ईद उल अज़हा जूं वाधायूं। ईद उल अज़हा जे मौक़े ते शहीदनि जे ख़ानदाननि खे ख़ासि ख़राज तहसीस पेश। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ईद उल अज़हा क़ुर्बानी, ईमान ऐं इतिहाद जी अलामत आहे। शहीदनि जी क़ुर्बानियुनि प्यारे वतन जी बुनियादनि खे मज़बूत कयो आहे। हथियारबंद फ़ौज मुल्क जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत जे दिफ़ा लाइ पुरज़म आहिनि। हू मुल्क में मुस्तक़िल अमन, ख़ुशहाली ऐं क़ौमी इतिहाद लाइ दुआगू आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां मुस्लिम उम्मत खे ईद उल अज़हा जी मुबारकबाद। संदसि चवणु आहे त ईद उल अज़हा क़ुर्बानी, मोहब्बत ऐं ख़ुदा जी फरमान बदारी जो हिकु अज़ीम पैगाम आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम अल्लाह जी रज़ा लाइ वफ़ा ऐं बंदगी जो आला मिसाल क़ाइमु कयो। अल्लाह जे रस्ते में पंहिंजे ख़्वाहिशनि ऐं अना खे क़ुर्बान करणु अज़ीम ईद जो अज़ीम पैगाम हो।
ईद उल अज़हा ते मुल्क जे शहीदनि ऐं उन्हनि जे अज़ीम ख़ानदाननि खे सलाम ऐं ख़राज पेश करे थो। मुल्क लाइ पंहिंजी जान कुर्बान कंदड़ बहादुर पुट क़ौम जा सचा हीरो आहिनि, जिन जी कुर्बानी खे कंहिं बि तराज़ू में नथो तोड़े सघिजे। अॼु बि क़ौम जा मुहाफ़िज़ वतन जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजनि प्यारनि खां परे ईद मल्हाए रहिया आहिनि। ईद उल अज़हा कुर्बानी, एसार ऐं हर इम्तिहान मां गुज़रण जो दर्स ॾिए थी। सुन्नत इब्राहिमी असांखे अल्लाह ताला जी रज़ा लाइ कुर्बानी करणु सेखारे थी। कुर्बानी जी असल फ़लसफ़े खे सम्झण ऐं उन ते अमल वक़्त जी अहम ज़रूरत आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां क़ौम खे ईद उल अज़हा जूं वाधायूं। संदसि चवणु आहे त ईद जी ख़ुशियुनि में ग़रीबनि ऐं ज़रूरतमंदनि माण्हुनि खे हरगिज़ न विसारणु घुरिजे। मिस्कीननि, यतीमनि ऐं मुस्तहक़ माण्हुनि खे पंहिंजी ख़ुशियुनि में शामिल करणु दीनी ऐं समाजी ज़िमेवारी आहे। वॾे वज़ीर तरफ़ां जानवरनि जे वाक़ियात मुक़ररु हंध ते मुंतक़िल करण जी हिदायत। सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमुन तरफ़ां सिंध समेत दुनिया जे मुसलमाननि खे ईद उल अज़हा जूं वाधायूं। संदसि चवणु आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी अज़ीम कुर्बानी हर शइ कुर्बान करण जो दर्स ॾिए थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर आलमी अमन जे क़याम लाइ अहम किरदारु अदा कयो आहे। इंसानियत सभ खां अव्वल आहे, नफ़रतुनि जे ख़ात्मे जी ज़रूरत आहे। मुल्क खे भाईचारे, रवादारी ऐं बाहमी मफ़ाहमत जे जज़्बे सां हलाइणु घुरिजे। 28 तरमीम बाबति थींदड़ ॻाल्हियूं वावेल आहिनि। उन हवाले सां को बि सलाह मशवरो न कयो वियो आहे। बेनज़ीर भुट्टो इनकम सपोर्ट प्रोग्राम ख़तमु न थींदो। उन सां ग़रीब ऐं मुस्तहक़ औरतुनि जी मदद कई पई वञे। मंशियात जे ख़ात्मे लाइ जोगा क़दम खयां पिया वञनि। नौजवान नस्ल खे हिन नासूर खां बचाइण खां वधीक को बि क़ौमी फ़र्ज़ नथो थी सघे। जेल खाते वर्क्स एंड सर्विस खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां क़ौम खे ईद उल अज़हा जूं वाधायूं। संदसि चवणु आहे त ईद उल अज़हा कुर्बानी, ईसार, सब्र, इंसानियत जो ख़िदमतुनि जो दर्स ॾिए थो। ईद जो भलारो ॾियारो ज़ाती मफ़ादनि खां हटी करे इज्तमाही भलाई, मुहबत ऐं भाईचारे खे हथी वठाइण जो पैगाम ॾिए थो। दुआ आहे त अल्लाह पाक हिन ॾींहुं पूरी दुनिया लाइ अमन, ख़ुशहाली, मुहबत ऐं भाईचारे जो सबबु बणाए। पाकिस्तान जी तरक़ी, इस्तेहकाम ऐं सलामती लाइ सभिनी खे गॾिजी किरदारु अदा करणो पवंदो। सऊदी अरब, यूएई समेत नार मुल्कनि में बि अॼु ईद उल अज़हा मल्हाई पई वञे। मस्जिद नबी, मक्का मुकरमा ऐं मदीना मुनवरा में ईद नमाज़ जा वॾा इज्तिमा। अमेरिका, बर्तानिया ऐं यूरोप में बि मुस्लमान ईद मल्हाए रहिया आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान ते जारी छिकताण खे नज़र में रखंदे सुभाणे कैंप डेविड में हिकु गैर मामूली ऐं हंगामी काबीना जो इजलास सॾाए वरितो। इजलास में नेशनल इंटेलिजेंस जो उहिदो छॾींदड़ डायरेक्टर तुलसी गबार्ड समेत समूरा मेंबर शिरकत कंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान जो यूरेनियम अमरीका खे ॾिनो वञे त जीअं उन खे ज़ाया करे सघिजे, जेको एटमी तवानाई कमीशन या एतमाद जोगे इदारे जे सहकार सां तबाह करणो पवंदो। उम्मीद ते ईरान तकरार में शामिल धुरियुनि जुंगबंदी बरक़रार रखंदे धुरियुनि खे विचोले रस्तो अख़्तियार कंदे ॻाल्हियूं जारी रखणु घुरिजनि। चीनी परॾेही वज़ीर वांग ज़ी जूं न्यूयॉर्क में ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ॾिघे अरसे खां हलंदड़ मसइला हिकु राति में हल नथा थी सघनि। जेतिरो जल्दी तकरार ख़तमु थींदो, ओतिरो जानी नुक़सान घटि थींदो। कंबर में बिजली जी तार मां करंट लॻण सबबि 2 नौजवान हयातियूं विञाए वेठा। नसीराबाद नाके लॻ मुबैना तौरु 11,000 तार मां 2 नौजवाननि मथां किरी पई। करंट लॻण सबबि वहीद अहमद गोपांग ऐं आज़ाद अली फोत थी विया। वाक़े बैदि फोतनि जे घरनि में रोज़ राड़ो मची वियो। ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। शिकारपुर वेझो कार तकरार तां हिकु ॼणो क़तल। लखी भरसां ॻोठ दादलो तुर्त जतोई वेझो हथियार बंद फायरिंग कई।
फायरिंग में अल्ताफ तुरत जतोई मौके ते मारिजी वियो। इतलाह ते पुलिस पहुंची लाश अस्पताल मुंतकिल कयो। जरूरी कार्रवाई बाद मर्द वारसन हवाले लाश घर पहुंचण ते वारसन में रोज राड़ो मची वियो। काजी अहमद भरसा हथियारबंदन हथा नौजवान कत्ल। गोठ मीर मोहम्मद खोसो में ताड़ में वेठल हथियारबंदन फायरिंग करे ईद नमाज पढ़ण वींदड़ मोहम्मद मिठल खोसो के कत्ल करे फरार थी विया। वारसन मूजिब बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ आहे। ताड़ में वेठल 5 हथियारबंदन खेस गोलियुनि हणी फरार थी विया। जवाबदार जी गिरफ़्तारी जो मुतालबो।